हैदराबाद में अवामी नेशनल पार्टी से बादशाह खान अमन कॉन्फ्रेंस थी रही आहे के अवां खे ख़बर ॾियनि पिया। हैदराबाद में अवामी नेशनल पार्टी से बादशाह खान अमन कॉन्फ्रेंस थी रही आहे के कॉन्फ्रेंस में मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि जे अॻुवाणनि शिरकत कई आहे के अॻुवाणी चयो त बदमनी ऐं नफ़रत जे ख़ात्मे लाइ बादशाह खान जे अदम तशद्दुद वारे फ़लसफ़े ते हलण वक़्त जी ज़रूरत आहे। शिरकत कंदड़नि मुल्क में चटादार अमन, सियासी इस्तेहकाम ऐं अवामी खुशहाली लाइ जिदोजहद जारी रखण ते ज़ोर ॾिनो। हैदराबाद में अवामी नेशनल पार्टी से बादशाह खान अमन कॉन्फ्रेंस थी रही आहे। कॉन्फ्रेंस में मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि जे अॻुवाणनि शिरकत कई आहे। शिरकत कंदड़नि मुल्क में चटादार अमन, सियासी इस्तेहकाम ऐं अवामी खुशहाली लाइ जिदोजहद जारी रखण ते ज़ोर ॾिनो। हैदराबाद में अवामी नेशनल पार्टी से बादशाह खान अमन कॉन्फ्रेंस थी रही आहे। कॉन्फ्रेंस में मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि जे अॻुवाणनि शिरकत कई आहे। अॻुवाणी चयो त बदमनी ऐं नफ़रत जे ख़ात्मे लाइ बादशाह खान जे अदम तशद्दुद वारे फ़लसफ़े ते हलण वक़्त जी ज़रूरत आहे। शिरकत कंदड़नि मुल्क में चटादार अमन, सियासी इस्तेहकाम ऐं अवामी खुशहाली लाइ जिदोजहद जारी रखण ते ज़ोर ॾिनो। तफ़सील मालूम कंदासीं ब्यूरो चीफ हैदराबाद ज़फ़र हकड़ो खां। जी ज़फ़र हकड़ो, आगाह कजो। जी ज़फ़र हकड़ो, आगाह कजो। जी बिल्कुल, हैदराबाद में अवामी नेशनल पार्टी पारां जेको आहे सो बादशाह खान अमन कॉन्फ्रेंस शुरू थी वई आहे ऐं उहा अमन कॉन्फ्रेंस हलंदड़ आहे जंहिंमें जेको आहे सो मुख़्तलिफ़ सियासी तंज़ीमुनि कॉपरस जमायतुनि जे अॻुवाणनि शिरकत कई आहे। हिन में रज़ा रब्बानी, अवामी नेशनल पार्टी सिंध जे सदर शाही सैयद, SUP अॻुवाण सैयद ज़ैन शाह, STP अॻुवाण डॉक्टर कादिर मक़सीद, जीअं सिंध महा जो चेयरमैन जहाज़ चांडियो, क़ौमी अवामी तहरीक सां लाॻापियल अल्ताफ़ ख़ासकेंदी, मुस्लिम लीग नून ऐं मुस्लिम लीग जे मुख़्तलिफ़ ग्रुपनि सां लाॻापियल अॻुवाणनि शिरकत कई आहे। उन हवाले सां हीअ जेका बादशाह खान अमन कॉन्फ्रेंस आहे उन में मुख़्तलिफ़ अॻुवाणनि ख़िताब कयो आहे। अमन अमान जे मसइले ते ख़ुसूसन KP ऐं सिंध में जेको अमन अमान जो मसइलो आहे ऐं मुख़्तलिफ़ जेके तक़रीबकारियूं थियनि थियूं उन्हनि जे हवाले सां सभिनी ॻणती जो इज़हार कयो आहे ऐं हिन वक़्तु कॉन्फ्रेंस जो जेको सिलसिलो आहे उहो हलंदड़ आहे। मुख़्तलिफ़ अॻुवाण आहिनि उहे ख़िताब करे रहिया आहिनि। तक़रीबन सिंध सां लाॻापियल या बलोचिस्तान ऐं जेको आहे सो KP सां लाॻापियल जेके मुख़्तलिफ़ सियासी तंज़ीमुनि जा रहनुमा हिते पहुतल आहिनि उन्हनि जेको आहे सो मुल्क में अमन अमान जी सूरत हाल ते जेको आहे सो इंतिहाई अफ़सोस ज़ाहिर कयो आहे त हिन वक़्तु जेके माण्हू आहिनि उहे गैर महफ़ूज़ बणियल आहिनि। उन में सियासी तंज़ीमूं, मज़हबी तंज़ीमुनि जा माण्हू बि गैर महफ़ूज़ बणियल आहिनि ऐं हुकूमत जेको आहे सो माण्हुनि खे डिफेंस ॾियण लाइ माण्हुनि खे पनाह नथी ॾेई सघे। माण्हू जेके सख़्तु परेशानी जे करे ॿाहिरि निकिरी नथा सघनि, को अहिड़ो सियासी जलसो थी नथो सघे या को अहिड़ो वॾो प्रोग्राम नथो थी सघे। मजमूई तौर ते मुल्क में एतिरी सूरत हाल ख़राब थी वई आहे जो को बि माण्हू महफ़ूज़ कोन्हे। हिन वक़्तु अमन कॉन्फ्रेंस जो जेको मुख़्तलिफ़ अॻुवाण आहिनि उहे ख़िताब करे रहिया आहिनि। जी महिरबानी वांची ज़फ़र हकड़ो, आगाह करण लाइ।